मेरे पीर दे दर 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 ते सारा आलम आवे सिर को झुका अली हैदर कर कर करके मेरे पीर दे दर 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 ते। दोस्तों हींअर इन यादगार महफ़िल जो आख़िरी 8हों क़सीदो ॿुधासीं जेको इमाम जी शान में आहे, अहल बैत जी शान में आहे। दोस्तों इन क़सीदे जो शाइर आहे मोहम्मद हाशिम। उस्ताद जलाल चांडी जी यादगार नायाब प्राइवेट महफ़िल वॉल्यूम नंबर 25 शमा तव्हां ॿुधी रहिया आहियो वॾेरे नूर मोहम्मद वसाण जे ताउन सां, जेको ॻोठ रावताणी ज़िले सांगड़ तालुके सिंजोरे जो रहवासी ऐं उस्ताद जलाल चांडी जो सचो आशिक़ दीवानो ऐं परवानो आहे। दोस्तों हिन कलाम जे लाइ असांखे फरमाइश कई आहे असांजे पहिरीं प्यारे दोस्त वॾेरे नूर मोहम्मद वसाण ॻोठ रावताणी ज़िले सांगड़ तालुके सिंजोरे मां, वॾेरे दिलावर वसाण ॻोठ सादिक वसाण जाम नवाज़ अली ज़िले सांगड़ खां, अब्दुल वहीद हाजाणो टंडे आदम खां, हाजी कबूल खान जतोई ज़िला रहीम यार खान पंजाब खां। वीडियो खे लाइक कयो, कमेंट्स कयो, दोस्तनि खे शेयर कयो ऐं मुस्तक़बिल में अहिड़ियूं यादगार नायाब प्राइवेट महफ़िलूं ॿुधण जे लाइ मुंहिंजी चैनल कामरान जानी सिंधी खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। महिरबानी। Bye.
Thank you.